ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 25/7/2026। आज मीठा मीठा भाव ॾाढा चवंदा मीठी मीठी वार तव्हां हिते आया आहियो पंहिंजी सिहत सॼी दुनिया जी काया कल्पतरू ठाहिण। यादि सां ई काया कल्पतरू थींदी आहे। प्रश्न: नरकवासियुनि सां स्वर्गवासी ठहिण जी विधि कहिड़ी आहे? हाणे तव्हां ॿारनि खे जीअदान मिलंदो आहे कीअं? उत्तर आहे नरकवासियुनि सां स्वर्गवासी ठहिण लाइ ज़रूरु मरणो पए। बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां त सभिनि खे मौत ॾियणु, तव्हांजी हिन देह खे ख़तमु कराए बाक़ी सभी आत्माउनि खे वठी वेंदमि। इहे सचो जीअदान आहे। हिन जे लाइ महाभारत लड़ाई आहे जंहिंमें सभिनि जो विनाश थींदो। पोइ आत्मायूं पावन ठही वापसि घर वेंदियूं, पोइ स्वर्ग में ईंदियूं। गीता माता हो माता। ओम शांति। मीठे मीठे रूहानी ॿारनि गीत जी लाइन ॿुधी, जगदम्बा जी महिमा ॿुधी। जगदम्बा हिते भारत में ॻायल आहे। जगदम्बा आहे त जगत पिता बि ज़रूरु आहे। जगदम्बा सरस्वती खे चईंदासीं। वास्तव में उन्हनि जो नाम हिकु ई हुजिणो खपे। तव्हांजो बि नाम हिकु ई आहे, ॿ टे त न आहिनि। हाणे जगदम्बा खे बराबरि साकार में ॾेखारींदा आहिनि। शरीरदारी जगत पिता बि आहे, जंहिंखे प्रजापिता बि चइबो आहे। इहा सॼे जगत जी अम्बा आहे, वैसे सॼे जगत जो पिता आहे। ज़रूरु ॿई हिते हूंदा न। ॿिन्हिनि जो नाम बि ॿुधायो आहे। ॿई प्रजापिता प्रजा माता आहिनि। हाणे ॿियो जगत पिता किथां ईंदो? उहो आहे ॿियो जगत पिता चइबो आहे निराकार शिव बाबा खे, जो कि सभिनि जो पिता आहे। उनजो नाम परम पिता परमात्मा शिव आहे। सिर्फ़ु ईश्वर व परमात्मा न चइणो आहे, उन्हनि जो नाम रूप बि आहे न। उन्हनि खे गॉड फादर चइबो आहे। हिकु आहे आत्माउनि जो बाप, ॿियो आहे साकारी मनुष्य आत्माउनि जो बाप, ऐं पोइ आहे मम्मा। निराकार आत्माऊं शिव, शिव आहे आत्माउनि जा बाबा। आत्मा चईंदी आहे उहा असांजो बाप आहे। पोइ आत्मा खे साकार शरीर मिलंदो आहे त चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा। त ॿ बाप थी विया न, हिकु शिव बाबा ॿियो प्रजापिता ब्रह्मा। शिव बाबा जो ॿार आहे ब्रह्मा। हिकु निराकार पिता, हिकु साकारी पिता। निराकार पिता खे चइबो आहे पतित पावन। ब्रह्मा व सरस्वती खे पतित पावन न चईंदासीं। पतित पावन त हिकु ई आहे न। हिकु ॿ थी विया, इहे ॿ थी विया। सभु पुकारंदा आहिनि पतित पावन अचो, त ॿ बाप थी विया न। शिव बाबा ऐं रचयिता नई दुनिया रचंदा आहिनि, त पहिरियों ब्रह्मा खे ज़रूरु रचणो आहे। विष्णु और शंकर खे बि कॾहिं प्रजापिता न चईंदासीं, ब्रह्मा खे प्रजापिता चईंदासीं। त शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि। चईंदा आहिनि असां शिव बाबा जा ॿार आहियूं। शिव बाबा हिननि में प्रवेश करे ॿारनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। उहे आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि। आत्मा ई पतित ठही आहे, हिन कारण शरीर बि पतित मिलंदो आहे। सोने में चांदी तांबे लोहे जी खाद विझंदा आहिनि, त आत्मा में बि खाद पवंदी आहे। असल में आत्मा पवित्र मुक्तिधाम में रहण वारी आहे, जिते शिव बाबा रहंदा आहिनि। हाणे शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा आहे। हिकु खे बाप, हिकु खे दादा चईंदासीं। हे त तव्हां ॼाणंदा आहियो, सभु मनुष्य मात्र शिव जी संतान आहे। शिव वंशी पोइ ब्रह्मा कुमार कुमारियूं। शिव बाबा ऐं ॾाढा इकट्ठा आहिनि। शिव बाबा हिननि में विराजमान आहिनि। हिननि खे ब्रह्मन ठाहे राजयोग सेखारींदा आहिनि, मनुष्य खे देवता ठाहिण। देवताऊं रहंदा ई आहिनि सतयुग में। देवताउनि खे पतित पावन ज्ञान जो सागर न चईंदासीं, उन्हनि खे बाबा बि न चईंदासीं। हाणे त विष्णुपुरी जा मालिक था ठहो। विष्णु जा ॿ रूप लक्ष्मी नारायण आहिनि। विष्णु जा ॿ रूप लक्ष्मी नारायण आहिनि। इहे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। जो भक्ति कंदा आहिनि
उन्हनि खे 2 बाप ज़रूरु आहिनि। सतयुग में हिकु बाप आहे। हुते ईअं न चईंदासीं कि हे परम पिता परमात्मा दुखहर्ता सुखहर्ता थियो। हुते त देवी देवताउनि जो राज्य आहे। उहो कॾहिं हे गॉड फादर लिबरेटर न चईंदा। हुते कोई पतित दुखी हूंदो न आहे जो पतित पावन खे सॾु करो। हुते कोई पतित दुखी न हूंदो आहे जो असां पतित पावन खे सॾु करूं। तव्हां ॼाणंदा आहियो भारत में अॼु खां 5000 वर्ष पहिरियों देवी देवताउनि जो राज्य हुयो। पुठियां पोइ 2500 वर्ष थींदो आहे त राम सीता जो राज्य। बाप सिद्ध करे ॿुधाईंदा आहिनि सतयुग त्रेता में तव्हां 21 जन्म वरिता। ब्राह्मण देवता क्षत्रिय सभु भारत में ई ठाहींदा आहिनि। बाप अची करे पुराणी दुनिया खे नयो ठाहींदा आहिनि, रिजुनेट कंदा आहिनि, काया कल्पतरू ठाहींदा आहिनि, अमर ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाप अची करे अमरलोक जो मालिक ठाहींदा आहिनि। हाणे भारत अमरलोक हुयो तॾहिं देवी देवताउनि जो राज्य हुयो। सीढ़ी उतरते उतरते मृत्यु लोक में अची करे उन्हनि जा मालिक ठहिया आहिनि। चईंदा आहिनि असांजो भारत त प्रजा बि मालिक थी वई। तव्हां बि चईंदा असांजो भारत। असां भारत जा मालिक हुयासीं परंतु नरकवासी हुयासीं। देवताऊं चईंदा असां स्वर्गवासी आहियूं। तव्हां बि स्वर्गवासी हुयो पोइ 84 जन्म भोगे नरकवासी ठहिया आहियो। हिते भारत में ई शिव बाबा जन्म वठंदा आहिनि। शिवरात्रि शिव जयंती ॻाल्हि आहे। श्री कृष्ण जयंती बि मल्हाईंदा आहिनि। उन्हनि जी त वेला बि मल्हाईंदा आहिनि। फलाणे समय माता जे गर्भ सां जन्म थियो। सतयुग में जन्म त ज़रूरु माता जे गर्भ सां थींदो। श्री कृष्ण जयंती हूंदी आहे सतयुग नई दुनिया में। पोइ पुनर्जन्म अचणु लॻियो। बाबा सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि न कंदा आहिनि। कृष्णपुरी सु विष्णुपुरी राजा ई उतरंदा आहिनि। हिक जी ॻाल्हि न कंदा आहिनि। राजा ई उतरंदा आहिनि त सॼी डिनाइस्टी उतरंदी आहे। उन में राजा रानी प्रजा सभु अची विया। जॾहिं चंद्रवंशियुनि जो राज्य हूंदो त सूर्यवंशियुनि जो राज्य पास्ट थी वियो। ट्रांसफर थी करे चंद्रवंशियुनि खे मिलंदो आहे पोइ वैश्यवंशी खे मिलंदो आहे। हाणे त सम्झंदा आहियो असां ब्राह्मण कुल जा चोटी आहियूं। चोटी जे मथां आहे बाप। असां पहिरियों ब्राह्मण हुयासीं पोइ शूद्र अथवा पैर ठहिया आहियूं। पैर सां हिकदमि चोटी ठहींदा आहियूं। पहिरियों शिव बाबा पोइ चोटी। बाबा तव्हांखे ब्राह्मण ठातो आहे। हाणे तव्हां शिव बाबा खे बाबा बाबा चईंदा आहियो। असां इन हिसाब सां असां थी वियासीं पोतरा पोतरियूं। तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्रह्मा जी संतान आहियूं। ब्राह्मणियूं हिकु बाप जा असां सभु ॿार आहियूं। भाउ भेण कॾहिं क्रिमिनल असॉल्ट न करे सघंदा आहियूं। केतिरा ढेर ॿार आहिनि। सभु चईंदा आहिनि बाबा। त एतिरा सभु कूड़ा थोरी आहिनि। सभिनि जो बाप त उहो निराकार आहे न। शिव ऐं साकार प्रजापिता ब्रह्मा आहे। बसि हिकु बाप जा ॿार भाउ भेण ठहिया। तव्हांखे पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। स्त्री पुरुष पवित्र कीअं रहनि इन जे लाइ युक्ति ड्रामा में नूंद आहे। हिते सिर्फ़ु ब्रह्म कुमार कुमारियूं कोई शूद्र कुमार कुमारी न आहे। उहा आहे पतित शूद्र तुच्छ बुद्धि शिवजी बाबा खे न ॼाणंदा आहिनि। चईंदा आहिनि ओ गॉड फादर। अच्छा उन्हनि जो ऑक्यूपेशन पतो आहे। नाम रूप देश काल ॿुधायो। उन्हनि जी जीवन कहानी ॿुधायो। अगरि न ॼाणंदा आहिनि त नास्तिक ठहिया। रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा। उहा आहे पतित दुनिया सत्युग पावन दुनिया। कलयुग खे पतित दुनिया चईंदासीं। हिन समय बिल्कुलु तमो प्रधान आहे। इन्हनि खे रौ नर्क चइबो आहे। इन्हनि जी बि प्रैक्टिस थींदी आहे न इन्हनि जी बि स्टेजिस थींदी आहे। कलयुग जी तमो प्रधानता जे बि स्टेजिस थींदी आहे। द्वापर खां नर्क ठहिणु शुरू थींदो आहे पोइ वृद्धि खे पाईंदो आहे। भक्ति बि पहिरियों सतो प्रधान अव्यभिचारी पोइ सतो रजो तमो में ईंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो जिते 3 रास्ता मिलंदा आहिनि उनखे टिमाटो चईंदा आहिनि।
हुन ते तेल आदि चढ़ाईंदा आहिनि, मथो झुकाईंदा आहिनि। हाणे किथे शिव बाबा जी पूजा, किथे टिवाटी जी, हिनखे चइबो आहे तमो प्रधान भक्ति। पाणी जी पूजा कंदा आहिनि, पतित पावन गंगा ॾाढो ॻाईंदा आहिनि। हाणे पतित पावन केरु आहे, बाबा चवनि था। हाणे ॿुधायो पतित पावन केरु आहे? पाणी जी गंगा कीअं पतित पावन थी सघंदी आहे? त किथे टिवाटे जी पूजा, किथे पाणी, है न। त उहो त पाणी आहे, पतित पावन त बाबा आहे। शिव जयंती बि भारत में थींदी आहे न। त ज़रूरु भारत में ई ईंदा हूंदा पतितनि खे पावन देवता ठाहिण। ब्रह्मा तन में अची करे मनुष्य खे देवता ठाहींदा। हिते तव्हां ईंदा ई आहियो पतित सां पावन ठाहिण। जीअं तव्हांजी 2 भुजायूं आहिनि, वैसे उन्हनि जी 2 भुजायूं आहिनि। 4-8 भुजा वारो कोई मनुष्य हूंदो न आहे। इहे अलंकार ॾेई छॾिया अथनि। चतुर्भुज लिखायो आहे प्रवृत्ति ॾेखारण लाइ। विष्णुपुरी लक्ष्मी नारायण जी पुरी खे चइबो आहे। वैष्णव अक्षर बि विष्णु सां निकितो आहे। देवताऊं वैष्णव हुया। वल्लभचारी वैष्णव हूंदा आहिनि, वेजिटेरियन। उहो कोई निर्विकारी न हूंदा आहिनि, है न। उहो वेजिटेरियन हूंदा आहिनि, निर्विकारी न हूंदा आहिनि। उन्हनि जी वॾी हवेलियूं हूंदियूं आहिनि। वैष्णव जो अर्थ ई न सम्झंदा आहिनि। विष्णुपुरी में रहण वारनि खे वैष्णव चइबो आहे। वैष्णव पवित्र खे चइबो आहे। राधे कृष्ण जो अलॻि मंदरु आहे, लक्ष्मी नारायण जो अलॻि मंदरु ठाहे छॾियो अथनि। भारतवासी ॼाणंदा ई न आहिनि कि उन्हनि में फ़र्क़ु छा आहे। राधे कृष्ण ई लक्ष्मी नारायण ठाहींदा आहिनि। इहे कंहिंखे बि पतो ई न आहे। उहो आहे बचपन जो स्वरूप, इहा आहे बड़ेपन जो रूप। लक्ष्मी नारायण जे छोटेपन जे चित्र कोई आहिनि न। लक्ष्मी नारायण खे सतयुग में, राधे कृष्ण के द्वापर युग में खणी आहिनि। हाणे त रचयिता बाप और रचना जे आदि मूर्ति खे ॼाणे विया आहियूं। बाबा जाड़ जो बि राज सम्झाईंदा आहिनि, ड्रामा जो बि राज सम्झाईंदा आहिनि। जाड़ खे ॾिसण सां सम्झंदा, झाड़ खे ॾिसण सां सम्झंदा बाबा चवनि था, झाड़ खे ॾिसण सां सम्झंदा कि शंकराचार्य त कलयुग में ईंदो आहे। सन्यासियुनि जी डिनाइस्टी सतयुग में त न थी सघंदी आहे। सभु भॻवान जा ॿार आहिनि त स्वर्गवासी हुजणा खपनि, परंतु स्वर्गवासी त सभु हूंदा न आहिनि, सिर्फ़ु देवताऊं ई हूंदा आहिनि। हाणे तव्हां ब्राह्मण वंशी ठहिया आहियो, पोइ देवता ठहींदा। पवित्र ज़रूरु ठहिणो आहे आत्माउनि खे। तव्हां ॼाणंदा आहियो नंढा वॾा सभु ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। ॿई चवंदा आहिनि असां बाबा असां तव्हांजा ॿार ब्राह्मण आहियूं। इहा आहे बाप दादा, आदि देव ब्रह्मा और शिव बाबा। तव्हां ॼाणंदा आहियो इहे ब्रह्मा बाबा और शिव बाबा जे साम्हूं वेठा आहिनि। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त पतित खां पावन ठही वेंदव। असां वरसो शिव बाबा खां वठंदा आहियूं। शिव बाबा असांजो बाप बि आहे, पतित पावन बि आहे, सतगुरु बि आहे। हाणे इहे संगम युग आहे, पतित सां पावन ठहिण जो मेलो आहे। पतित पावन द्वारा ई पावन ठहींदा आहिनि। संगम ते नदियूं ऐं सागर जो मेलो लॻंदो आहे न। नदियुनि जो मेलो त थींदो ई आहे। नदियुनि जो मेलो त थींदो ई आहे। हाणे ज्ञान सागर ऐं तव्हां आत्माउनि जो मेलो लॻंदो आहे।
तां आया ही आयो ज्ञान सागर वटि। ज्ञान गंगायूं तां ज्ञान सागर सां निकिती वयूं। तां ज्ञान सनानु कराए पावन ठाहींदा आहियो, योग सेखारींदा आहियो। सागर जो परिचय ॾेई तां हिते वठी आया आहियो मेले ते। हिन समय तव्हां सभु ब्रह्मण ठहींदा आहियो। तव्हांखे 3 बाप आहिनि, लौकिक पिता बि आहे, प्रजापिता बि आहे, पुष्य बाबा बि आहे। भक्ति मार्ग में 2 बाप हूंदा आहिनि, सत्युग में 1 बाप हूंदो आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे तव्हांजी आत्मा चईंदी आहे मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। मित्र संबंधी आदि हूंदे उहे बि चईंदा आहिनि मुंहिंजो त हिकु शिव बाबा। उन्हनि जी यादि सां ई पवित्र पावन ठहिणो आहे। आत्मा ॼाणदी आहे उहा असांजो बाबा बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। असांजी आत्मा खे बाप वठण आया आहिनि। ब्रह्मा तन में प्रवेश करे असांखे पावन ठाहींदा आहिनि। तव्हांखे वठी वञण लाइ बाबा आहिनि। तव्हां सभिनि खे मौत ॾियणा आहिनि। शिव बाबा हिन करे त मुरली सभिनि खे न ॿुधणी खपे। जेका ज्ञानी योगी आत्मायूं आहिनि, जेका बाबा खे मुंहिंजो बाबा चवनि, उहे हिन ॻाल्हि खे सम्झी सघंदा आहिनि कि हिन में केॾी पॉज़िटिविटी आहे कि बाबा आहिनि सभिनि खे मौत ॾियणु। नरकवासी सां स्वर्गवासी ठहिण लाइ ज़रूरु मरणो पए। मौत ॾियणु मतिलबु पुराणे सां मरणु, नए में वञणु। तव्हांजी हिन देह खे ख़तमु कराए बाक़ी आत्माउनि खे वठी वेंदमि पंहिंजे घर। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे जीअदान ॾींदो आहे। इहा महाभारत लड़ाई आहे न, सभिनि जो विनाश थींदो, न त कीअं वठी वेंदमि सभिनि खे। आत्माउनि खे पवित्र ठाहे घर वठी वेंदमि। उहा आहे शांति धाम। सत्युग हूंदो त कलयुग ज़रूरु विनाश थींदो। हिन जे लाइ ई महाभारत लड़ाई मशहूरु आहे। लॻंदी बि संगम ते आहे, जबकि तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा आहियो। छा मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। ज्ञान सागर में ज्ञान सनानु करे स्वयं खे पावन ठाहिणो आहे। मित्र संबंधियुनि सां गॾु रहंदे हुए बुद्धि में रहे मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। ॿियो आहे विष्णुपुरी में हलण लाइ पक्को वैष्णव अर्थात पवित्र रहणो। नर्क सां जीते जी मरी करे बुद्धि योग स्वर्ग में लॻाइणो आहे। वरदान हिकु लग्न, हिकु भरोसो, हिकु रस अवस्था द्वारा सदा निर्विघ्न रहण वारा निवारण स्वरूप ठहो। सदा हिकु बाप जी लगन, हिकु जी कर्तव्य जी लगन, अहिड़ी इन में मग्न हुजो जो संसार जी कोई वस्तु, व्यक्ति, वैभव इहा अनुभव ई न हुजे कि उहो आहिनि बि। ईअं हिकु लग्न, हिकु भरोसो, हिकु रस अवस्था में रहण वारा ॿार सदा निर्विघ्न ठही चढ़ती कला में जो अनुभव कंदा आहिनि। वो कारण खे परिवर्तन करे निवारण रूप ॾींदा आहिनि, है न। वो ईअं न चईंदा आहिनि हिन कारण हीअं थियो। बाबा सां गॾु आहिनि त निवारण मिली वेंदो आहे। कारण खे ॾिसी करे कमज़ोर न ठहींदा आहिनि, सदा निवारण स्वरूप ठही वेंदा आहिनि। स्लोगन आहे प्रशंसा जे आधार ते प्रसन्नता अल्पकाल रहंदी आहे। हिन करे कोई असांजी तारीफ़ करे त बि बाबा खे ॾियो, कोई बुराई करे त बि बाबा खे ॾियो। अव्यक्त इशारो आहे। ज्वाला स्वरूप जी स्थिति जो अनुभव करण लाइ निरंतर यादि जी ज्वाला प्रज्वलित रहे। इन जी सहज विधि सदा पंहिंजे खे सारथी ऐं साक्षी सम्झी करे हलंदा हलो। ज्वाला स्वरूप जे लाइ छा करो? सदा ख़ुदि खे सारथी ऐं साक्षी सम्झी करे हलो।
कि मां आत्मा हिन शरीर में विराजमान आहे ऐं बाबा सां गॾु आहियां। आत्मा हिन रथ जी सारथी आहे। हिन स्मृति सां हिन रथ सां उहा कंहिं बि प्रकार जे देह भान सां न्यारो ठाहे ॾींदी आहे कि मां आत्मा हिन शरीर में विराजमान आहियां। त न्यारो थी वेंदी। स्वयं खे सारथी सम्झण सां सर्व कर्मेंद्रियूं पंहिंजे कंट्रोल में रहंदियूं। कंट्रोल में रहंदियूं। सूक्ष्म शक्तियूं मन बुद्धि संस्कार भी ऑर्डर में रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।